अस्सलाम वालेकुम। नंढियूं नंढियूं नेकियूं करण जो सिलसिलो जारी आहे। मुंहिंजे सभिनी साथियुनि सां गॾु, मुंहिंजे शागिर्दनि सां, मुंहिंजे फैमिली सां, मुंहिंजे फ्रेंड्स सां, उन्हनि सभिनी सां गॾिजी नंढड़ा नंढड़ा कम जेके असां करे सघूं था उहे कयूं था। ये आज फिर एक छोटा सा एक अच्छा काम आपके साथ शेयर कर रही हूँ। अपनी फैमिली के साथ, फ्रेंड्स के साथ और स्टूडेंट्स के साथ ये सिलसिला जो है वो जारी है। अभी सर्दियाँ शुरू हो गई हैं, बहुत से लोग इंतहाई गुर्बत का शिकार हैं हमारे मुल्क में, हमारे आसपास, अपने आसपास। तो हम उनको देखते रहते हैं। उनके लिए हम अगर कुछ ज़्यादा नहीं कर सकते तो थोड़ा सा तो कर सकते ताकि हम उनको सर्दी से बचा सकें। ये कपड़े जो आप देख रहे हैं ये स्वेटर्स हैं, सारे छोटे बड़े हर साइज़ के, ये सारे बच्चों के साइज़ के हैं। और इस तरफ जो हैं सारे ये बॉयज़ के, बड़े लड़कों के और मर्दों के हैं, जैकेट्स हैं। ये मैंने ख़रीदे हैं सेकेंड हैंड मार्केट से, जिन्हें उर्फ़ आम में हम लुंडा बाज़ार कहते हैं। तो अगर ये सारे जितने आप कपड़े देख रहे हैं, अभी मैं आपको एक एक करके दिखाऊंगी, तो ये सारे के सारे मैंने 2000 रुपये में ख़रीदे हैं। अगर आप सोचें कि 2000 रुपये में अगर मैं नया ख़रीदने जाऊं मार्केट से तो क्या मिलेगा मुझे? कुछ नहीं। और अगर एक आध मिल भी जाए तो उसकी क्वालिटी इतनी अच्छी नहीं होगी। और इतने सारे पैसों में एक आदमी का तन ढाँप लें हम, तो वो उससे बेहतर है कि उन्हीं पैसों में हम बहुत सारे लोगों को जो है वो गर्म कपड़े फराहम करें। त ही जेके लुंडा बाज़ार मां मूं वरिता आहिनि सेकेंड हैंड कपिड़नि जी मार्केट मां। ऐं हमेशह हर साल मां पंहिंजे सभिनी साथियुनि, दोस्तनि, शागिर्दनि जी मदद सां इहो कमु कंदी रहंदी आहियां। हर साल असां बोरियूं भराए लुंडा बाज़ार मां स्वेटर्स जूं वठंदा आहियूं, छो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां नओं नथा वठी ॾेई सघूं कंहिंखे बि। ऐं पोइ असां इहे ज़रूरतमंदनि में मुख़्तलिफ़ जायुनि ते विरहाईंदा आहियूं। ऐं मूंखे यादि आहे शुरू में जॾहिं मूं इहो कमु स्टार्ट कयो, मुंहिंजा ॿार हमेशह मूंसां गॾु हूंदा आहिनि, उहे बि मूंखे ॻोल्हाईंदा आहिनि, सुठी शइ सिलेक्ट करण में हेल्प कराईंदा आहिनि। त पोइ शुरू में मुंहिंजो पुटु मूंखे चवणु लॻो त अम्मी, अगरि असांखे कंहिं बि हिते ॾिसी वरितो त असां लुंडा बाज़ार मां स्वेटर पिया वठूं त उहो छा सोचींदो त असां हितां कपिड़ा वठंदा आहियूं। मुंहिंजो पुटु जेको पहिरीं ॻाल्हि त असांखे लुंडा बाज़ार में ॾिसंदो स्वेटर वठंदे, उहो पाण हिते छा पियो करे। सो मां चयमि अगरि ॾिसे बि थो त असांखे परवाह न आहे, असांखे अलाह ॾिसे थो त असां कंहिंजी हेल्प जे लाइ आया आहियूं। ऐं असांखे माण्हुनि जी मदद ज़रूरु करणु घुरिजे। असांजी एतिरी पहुच आहे जो असां नंढड़े पैमाने ते थोरी हेल्प ॾेई सघूं। सो इलाही सारा मुंहिंजा जेके डोनर्स आहिनि, जेके मुंहिंजा शागिर्द आहिनि या मुंहिंजा माइट आहिनि, फैमिली आहे, दोस्ती वारा आहिनि, उन्हनि में यकीन कयो इलाही सारा अहिड़ा आहिनि जेके पैसा ॾेई सघनि था पर टाइम नथा ॾेई सघनि। इन करे हू मूं ताईं पंहिंजो पैसो पहुचाइनि था या सामान पहुचाइनि था, ऐं मां पंहिंजो टाइम, पंहिंजी एनर्जी, एफर्ट सभु ॾियां थी त जीअं मां इन कम खे सजायो करे सघां। ऐं हिननि वीडियोज़ खे ॾेखारण जो मक़सदु बि इहो आहे त जेके पैसा मां जमा थी कयां, उहे शयूं जेके मूं ताईं पहुचनि थियूं उहे केॾांहुं थियूं वञनि। त हीअ हिकिड़ी मोटिवेशन जी वीडियो आहे। ऐं सभिनी खां पहिरियों हाणे हीअ ॾिसो त हीअ बेशुमार नंढा वॾा मूं कलर वाइज़ अलॻि करे रखिया आहिनि, छो त मूंखे हिननि जा फ़ोटो बि कढणा आहिनि। ही हर साइज़ जा स्वेटर आहिनि, ॿारनि जा, कुझु लेडीज़ जा बि आहिनि। ऐं लेडीज़ जे लाइ मां अञा कुछ शॉल्स भी वठंदमि। अभी कुछ मुझे शॉल्स जो हैं वो लेनी है, तो वो बाद में फिर देखूंगी, अगर पॉसिबल हुआ तो मैं आपके साथ शेयर करूंगी उनको। तो ये 2000 रुपये में इतने सारे बच्चों के, बड़ों के जो है हम तन ढांप सकते हैं, उनको सर्दी से बचा सकते हैं। सिंधीअ में चवणी आहे त ॾींदो मथां आहे पर कंहिंजे हथां आहे। त उहे हथ त असां थी था सघूं न, हथ में ॾेई हिकु हथु मूं ताईं कुझु पहुचायो, मां कंहिं ॿिए ताईं पहुचायो, त इहो केॾो हिकिड़ो सुठो तरीक़ो थी वेंदो। त हीअ तव्हां ॾिसो, हीअ जेके आहिनि वॾनि छोकिरनि जूं ऐं मर्दाणियूं जेके हिन हुडीज़ आहिनि, कुझु जैकेट्स आहिनि। त इहे असां ॾाढो टाइम लॻाए चूंडे ॾिसी खणंदा आहियूं त जीअं का साफ़ु सुथरी शइ अचे, कुझु असांखे ख़राबु न लॻी वञे, पैसो ज़ाया न थिए, छो त मूं वटि पैसो परायो अमानत हूंदो आहे। इन करे मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त मां उन मां उनजो बहितर इस्तेमालु करे सघां। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त भई स्वेटर सुठी कंडीशन में आहे पर उनजा बटण छिॻल आहिनि, तॾहिं बि मां वठी ईंदी आहियां, बटण असां उनखे पाण हणंदा आहियूं। या अगरि इहो त कोई स्वेटर जैकेट सुठी कंडीशन में आहे पर सिलाई किथां उॾड़ी वई आहे, खुली वई आहे, तो उनखे मैं पानी रिपेयर कर वठंदी आहियां। अगर कभी ऐसा होता है कि चीज़ तो अच्छी है लेकिन कहीं से सिलाई खुल रही है, कहीं से बटन टूटा हुआ है, तो उसको हम रिपेयर भी कर लेते हैं। धोने की ज़रूरत होती है तो धोकर भी मैं आगे भेज देती हूँ। साफ़ सुथरे होते हैं तो इसी तरह भी चले जाते। तो ये सारा जो सामान है ये हमने सेकेंड हैंड मार्केट से ख़रीदा है। सर्दियों में तो हर जगह आपको ठेले नज़र आएंगे। जीअं सियारो शुरू थी वेंदो आहे त गरम कपिड़नि जा रेड़ा ऐं फुटपाथुनि ते, बाज़ारुनि में जिते किथे तव्हांखे आम जाम नज़र ईंदा आहिनि।
सो पंहिंजे लाइ त जियूं था, पर थोरो ॿियनि जे लाइ बि असांखे करणु घुरिजे। ऐं हिननि मां काफ़ी सारा स्वेटर कुझु अहिड़नि ख़ानदाननि ॾे वेंदा, कुझु 2-3 महीना पहिरियों उन्हनि जे घरनि खे बाहि लॻी हुई त उन्हनि जो कख बि न बचियो, त असां उन्हनि खे कुझु न कुझु हेल्प जेतिरी थी सघी आहे ॾिनी आहे। ऐं हिननि मां काफ़ी सारा असां स्वेटर बि उन्हनि ॾांहुं मोकिलींदासीं, नंढनि वॾनि जा, हर साइज़ जा, त जीअं उन्हनि सभिनी खे पूरा अचनि। आग लगी थी कुछ घर थे गरीबों के, तो वो सारे जल गए, खाक हो गए, कुछ नहीं बचा। तो इनमें से बहुत सारे स्वेटर्स वहाँ भी जाएंगे, और अभी लेडीज़ के लिए मैं शॉल्स भी ख़रीदने जाऊँगी इंशाल्लाह। हो सका तो वो मैं ज़रूर आपके साथ शेयर करूँगी। तो वो हाथ बने जो देने वाला हो, वो हाथ बने जो दूसरों का हाथ थाम के मदद के लिए आगे बढ़े। तो वो हाथ हम बन सकते हैं, ये कोई मुश्किल काम नहीं है। थोड़ा सा टाइम, थोड़ा सा पैसा, थोड़ी सी मोहब्बत, थोड़ा सा बड़ा दिल चाहिए ये सब करने के लिए। तो ये हमारी पूरी कोशिश होती है। अल्लाह उन सब देने वालों को जो मेरे साथ खड़े हैं, जो मेरे पास भेजते हैं अपनी मेहनत की कमाई, अपने पैसे इतना भरोसा करके, अल्लाह उन सब देने वालों का कबूल करे और उनके लिए भी आसानी करे। तो हम जो नेकियां दूसरों के साथ करते हैं, दरअसल वो हम अपने साथ कर रहे होते हैं। और आप यकीन करें कि ये काम भी इबादत है, यही काम इबादत है। हम समझते हैं कि रोज़ा नमाज कर लिया और ये सारे फ़राइज़ पूरे हो गए तो इबादत हो गई। वो है इबादत, बेशक वो हुकूकुल इबाद में आता है, लेकिन ये हुकूक अल्लाह जो हैं वो हुकूकुल अल्लाह में आता है, जो हम अल्लाह की इबादत करते हैं। और ये हुकूकुल इबाद जो है ये भी इबादत है। त माण्हू चाहे कहिड़े बि मज़हब जो आहे, त ज़रूरी न आहे त असां जेका मस्जिद मंदर में वञी कयूं था इबादत, उहा ई इबादत आहे। हीअ बि इबादत आहे, इंसान ज़ात जी ख़िदमत, ख़ालिक जी मख़लूक जी ख़िदमत, कंहिं बि मख़लूक, कंहिं बि साह वारे जी ख़िदमत, उनजो ख़्यालु रखणु इहो ज़रूरी आहे। सो हीअ वीडियो बि मां इन लाइ शेयर कयां थी सघे थो तव्हांखे बि आइडिया अचे। घणनि खे न वठी ॾेई सघो त 2-3 ॿारनि खे, किन 2-3 वॾनि खे तव्हां अहिड़ी नंढड़ी मदद ॾेई सघो था। तो अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। हमेशह चवंदी आहियां प्यार सां कमु कयो, पंहिंजी ॿोलीअ सां त प्यार कयो, पर पंहिंजे माण्हुनि सां प्यार कयो, पंहिंजे धरती देशवासियुनि सां प्यार कयो, उन्हनि जी मदद कयो, ऐं उन्हनि जे जेके कमज़ोर आहिनि, हीणा आहिनि, उन्हनि जो सहारो बणिजो। अल्लाह सी तव्हांखे ख़ुशि रखे। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿिए आइडिया सां, कंहिं ॿिए कमनि जी वीडियो सां मिलंदासीं। हिन पासे तव्हां ही ॾिसंदो ॾाढो सारो सामान पियो आहे, इन जी अलॻि सां मां वीडियो ठाहे तव्हां सां इंशाअल्लाह शेयर कंदसि। सो इहो सिलसिलो जारी आहे ऐं इंशाअल्लाह जारी रहंदो। ईअं ई जेकॾहिं मुंहिंजे सभिनी साथियुनि जी मूंसां मदद रही, अल्लाह उन्हनि सभिनी खे बि ख़ुशि रखे, अल्लाह तव्हांखे बि ख़ुशि रखे। वरी मिलंदासीं, अल्लाह वही।